न हलूं? मां हाणे जे हितां निकिरी हलण जी ॻाल्हि कंदासीं न त सभ खां पहिरियां मूसा खान ई असांखे मारे विझंदो। बाबा अहिड़ी बाहि खां त पोइ चङा हुयासीं। बस हाणे जेको थियो उनखे छॾ, पंहिंजे रब खे यादि कर त को उहो मंज़िल आसान करे। बाक़ी असां हिन वक़्तु जंहिं मोड़ ते बीठल आहियूं उतां मौत खां सवाइ ॿिए तरफ़ वाट ई कान थी वञे। बाक़ी धणी बाजारो आहे, जे उहो चाहे थो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बि बाहि मां बचाए वठे थो। बाक़ी असांखे हितां कढणु उन लाइ का मुश्किल न आहे। काले तो वही पुट बाबा जमीन ते तो वञा। केड़ी बाबा असांजी ज़मीन ख़रीद थियल आहे जो तूं ओॾां थो वञी? बाबा उहा मूंखे बि पक आहे त तव्हां कॾहिं पेट पूरी बि कोन कई त ज़मीन किथां ख़रीद कंदव? कब्ज़े जी ज़मीन ते थो वञा। अदा भला इहो त ॿुधा, जबार कॾहिं आज़ाद थी ईंदो? तूं हार सिंगार करे छॾ भाॼाई, अदा शाम ताणी अचे वेंदई। अदा तोसां त ॻाल्हाइण ई अचायो आहे। कहिड़ो तोखे ग़लति चयमि भाॼाई? हार सिंगार जो तो तोखे चयमि, जे तोखे बुरो तो लगे न त तो खणी मुंहं ते घुमाए छॾ। छोरा मरंदो मरी वेंदे, पर फज़ीलत वारो ॻाल्हाइण कोन सिखंदे। मूंखे त पक्की कोन थी अचे त तव्हां को मुंहिंजा पुट आहियो। बाबा जे तोखे पक नथी पए न त तूं इहो अम्मा खां पुछियां, असां खां न। टर 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 मुंहिंजी अखियुनि अॻियां। हाणे जेतिरो वधीक बीहंदे ओतिरो वधीक किन कंदे। बाबा तॾहिं त तव्हांखे चवंदो आहियां न मुंहिंजो दिमाग़ ख़राब कंदा कयो न पंहिंजो, पर तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। पोइ ॾो मजूअ जो। हाणे निकुर खणी ॿाहिरि देरि थी थिए, इंतज़ारु कंदा हूंदई त कॾहिं थो अचे कांबू खान? वञा थो बाबा वञा, जे अजायो इहे सुवाल न करी न त हिन टाइम मां ज़मीन ते पहुचां। हा हा जल्दी वञ, मूंसो बि कात कुहाड़ा तिखा कयूं वेठो आहे। हिकिड़ी जंग अॻे भंजराई अथई, ॿी बि भंजराए अचे त अची आराम सां खट ते पओ। बाबा तो बि घणियूं बासियूं हूंदियूं त मजू मरे, पर मजू तुंहिंजे पिटनि सां मरण वारो न आहे। छोरा चाचा हाणे तूं ई खणी माठ करे। बाबो माठ करे न फाटी मरे। सुडुक बाबा सुडुक, मां वञा थो। अमृत तूं घणो असां वटि नहीं थो कर। जेकॾहिं इहा ख़बर मूसा खान वारनि खे पई त हू तुंहिंजो ॻोठ में रहणु मुश्किल करे छॾींदा। हाणे ॻोठ में रहण या न रहण सां को बि फ़र्क़ु नथो पवे। न मीना न, ॻोठ छॾे पछताईंदे। हाणे मुंहिंजी बि दिलि चवे थी त हिननि हथनि में बंदूक खणा ऐं तव्हां सां गॾु रही पंहिंजे पीउ जो पलांद कयां। जेसी ताईं मां बाबा जो पलांद न कंदुसि तेसी ताईं मां ॻोठ वापसि न वेंदुसि। अमीना ख़ुदा न करे जो तूं असां वांगुरु रूपोशन वारी ज़िंदगी गुज़ारी। इहो असां खां पुछ त असां कहिड़ी न ॾुखी ज़िंदगी पिया गुज़ारियूं। वॾो असाब आहे हीअ ज़िंदगी। ॾींहं जो पुलिस सुम्हणु कोन थी ॾे ऐं राति जो मच्छर निंड करणु कोन था ॾियनि। रुस्तम चइबो त मच्छर ऐं पुलिस में को बि फ़र्क़ु कोन्हे। हा महमूदा, मच्छर ऐं पुलिस में को बि फ़र्क़ु कोन्हे। ॿई ग़रीबनि जो रत था चूसनि। मच्छर त पोइ बि कॾहिं कॾहिं अमीरनि जो रत चूसे वठंदा आहिनि। किथे अमीना, अमीर त एसीअ में सुतल हूंदा आहिनि जिते मच्छर ऐं पुलिस ॿई वञण खां लहराईंदा आहिनि ऐं ग़रीबनि ॾांहुं इहे ॿई ईअं ईंदा आहिनि जीअं हेठां ईंदा पाणी। इहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे रुस्तम खान, पर हाणे हिन ॻोठ मां मुंहिंजी रहण खां दिलि भरिजी वई आहे। बाबा जे सर जे ख़ातिर ॻोठ में रहियो पियो हुयुसि। हाणे मुंहिंजो उन ॻोठ में केरु आहे जो मां वापसि मोटी वञा? कुझु बि हुजे अमीना, कुझु बि हुजे। जेकॾहिं तूं इन ॻोठ में नथो रहणु चाहीं त वञी करे ॿिए ॻोठ में रहो। पर जेकॾहिं असां सां 2-4 ॾींहं गॾु रहे ऐं इहा ख़बर मूसा खान खे पई त हू 8-10 केस तो मथां हणाए तोखे रूपो ॼाणे छॾींदो। ऐं मां नथो चाहियां दादा तूं आज़ार में अची। रुस्तम खान, मां चाहियां थो त पंहिंजे पीउ जो पलांद हिननि हथनि सां कयां। बाबा खे हज ते वञण जी तमामु घणी उमेद हुई ऐं मूसा खान वारनि हुननि खे मौत जे मुंहं में धिके छॾियो। रुस्तम खान, जंहिं पीउ जा मां पेर धोई पीअंदो हुयुसि, मुंहिंजे पीउ जे लाश खे मजूअ बीही लतूं हुयूं। तुझे पीउ जो पलांद तोखे मां करे ॾिठसि। मां
हिन मजूअ कुत्ते के मारे मजूअ जो लाश पांजे कुलनि ते खड़ी तुझे दर ते आणे फिटी कंदुसि ऐं उनजी कब्र में तोखे मां खोटे ॾींदुसि पोइ मजूअ जे लाश खे तूं बि लद्दू हणिजे इहो रुस्तम ख़ौर जो तोसां वाइदो आहे इहो तोसां रुस्तम ख़ौर जो तव्हांजो नालो छा आहे? राणी। राणी? ओ छा तव्हां मुंहिंजी राणी थियण पसंदि कंदो? छा चयो? मूं चयो त दिलावर खान जो ॻोठ छो छॾियो? आख़िर कहिड़ी ॻाल्हि हुई? उते नंढो रेस मूंसां ज़बरदस्ती शादी पियो करणु चाहे। छो? रेसन खां तोखे नफ़रत आहे छा? रेसन खां नफ़रत न आहे, पर हू त मुंहिंजे भाउ जो कातिल बि हो। हाकिम खान तोखे केतिरो चाहींदो हो ऐं हू तुंहिंजी ख़ातिर छा थो करे सघे? हू मुंहिंजी ख़ातिर तव्हां सां बि विड़ी पवंदो। ओ पोइ त ॾाढो मज़ो ईंदो। मां बि त इहो ई चाहियां पियो त हू तव्हां सां बेइंतहा प्यार करे ऐं तव्हांजी ख़ातिर मौत जे साम्हूं अची बीहे। न दावद राणी खे विसारियो नथो सघां। राणी मूंखे हर हाल में घुर्जे ऐं राणी खे हासिल करण लाइ जेकॾहिं मूसा खान जे सॼे ॻोठ खे ख़तम करणो पियो न तॾहिं बि आउं इहो सौदो महांगो नथो सम्झां। अदा साईं नथो सम्झां। समझाइस मोलू तू ही समझाइस। वॾा बाबा नंढे रेस दी दिल फास गई किथां पिया मुड़दा है वो धरते। अदा साईं कुछ भी कयो ऐं कीअं बि कयो पर राणी खे हर हाल में मोटरायो। हाकिम खान सी मोहब्बती माण्हू आहियूं ऐं मोहब्बत करण वारे जे जज़्बे खे सम्झूं था। मूंखे ख़बर आहे त हिन वक़्त तुंहिंजे अंदर में बाहि भरती हूंदी बाहि, पर तुंहिंजी हिन बाहि विसाइण जे लाइ मज़लूमनि जो रत त नाहे न वाहिणो। अदा साईं मां पंहिंजे दिल जे सुकून जे लाइ माण्हू जो मांस बि खाई वेंदो आहे ऐं तव्हां रत वाहिण खां टिजो था। इन्हीअ करे जो मां माण्हू आहियां मोहब्बती। अदा वॾा तव्हां पंहिंजे मोहब्बत जे रम्ज़ खां कुझु ॿाहिरि निकिरी अचो ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोहब्बत जे मैखाने खां ॿाहिरि नथा निकिरी सघो न त पोइ मूंखे ॾियो इजाज़त त अदा वॾा मां ॿुधायां कमाल खान खे त हाकिम खान जी मोहब्बत खे क़ैद करण जो अंजाम छा हूंदो आहे। छा हूंदो आहे अंजाम? न न न हाकिम खान न, मूंखे ख़बर आहे जे मां तोखे इजाज़त ॾिनी त तूं माण्हुनि खे ठोरनि वांगुरु खणी पिठो करे छॾींदे, रत पाणीअ वांगुरु वहाए छॾींदे, न ॾिसंदे ॿार न ॿुढे खे पंहिंजे मक़सद हासिल करण जे लाइ वञी पार पवंदे। पर यार असीं माण्हू आहियूं मोहब्बती। एॾो खून ख़राब हो किथे था ॾिसी सघूं। वॾा बाबा कुछ ॾींहं मोकल ॾियोसि त जेसि ताईं राणी को मोटाऊं ओधर ते। न मोलू न, तो वटि सौदा आहिनि ओधर जा ऐं मां माण्हू आहियां मोहब्बती। ऐं हाकिम खान ही तोरी तबियत ई निरालीअ जो आहे। त अदा साईं असां ॻाणे खे ईअं विसारे छॾियूं ऐं पंहिंजी हारी खे मोटाइण जे लाइ काई बि कोशिश न कयूं।
कोशिश कंदासीं हाकिम खान, कोशिश कंदासीं। पुलिस जो छापो हणी गहणे खे वठी ईंदासीं। ठीक है दादा साईं, ठीक है। तहां भली पंहिंजी पूरी कोशिश कयो। जगह तहां कोशिश में नाकाम वियो न तो मां हाकिम खान पाण मैदान में लहंदुसि। मां चवां थो हेॾी अचु। बचाया ॾिस, घणो मूंसां न खोस। जे अॼु मूंसां खोसे न त घटि कान थींदई। हा हल रे, अल्लाह बचायो, बचाए वाला त खान तो खान के दाबो, खूनी मांस के दाबो। दिल त जे दिए दंतो हादी ये बुजू बनी छया, कुतु कुतु कर छया। अरे न बचाया, न मता मता न डो दे, मता मता। हां से खबर पई थी न त खूनी मांस पिटान जो अंजाम दा तो खराब हुंदो आ। ॾिस बचाया ॾिस, हिन चक्कर माफ़ी ॾे, अॻिते अहिड़ी ग़लती कोन थींदी। मत कर दंतो दंतो मत बचे तो तमा तो ना वत दंतो दंतो वत। अरे 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 बस बचाया, अरे बस बस बचाया। अरे बाबा, अरे ए दफ़ो मूंखे माफ़ कर, ए दफ़ो माफ़ कर। ठीक आ, चइबो त माफ़ी ॾिनई न। ना ये ना तू बजा बाज़ आवती मुझे घर ही दे, मुका माफी वतन। ऐं रस्ते ते केर बि मिलियो अथई उन खे ॿुधाइणो पवंदी त मां खूनी माण्हुनि खां माफ़ी वठण थो वञा। न न, ईअं मां कॾहिं बि कोन कंदुसि। मां ॿुधाए थो छॾे, ईअं मां कॾहिं बि कोन कंदुसि। हा हल दे दंदो हेॾे कर, मां त मूंखे दंदो हेॾे कर, दंदो नी अचो वठ, दंदो मूंखे दे। गेर त मथे ते चढ़ी वई, गेर त मथे ते चढ़ी वई। अचे वठ वठ। हा वठां थो। छा कयां हिन जो? छा कयां? खा, मां चवां थो खा, न त दंदो हणंदो मां त कुट कुट थींदे। मां चवां थो खा। खावां थो बस बस खावां थो। असां वॾा खूनी माण्हू असां सां दोस्तू जे करे पिटाए। हाणे त इहे मिर्च खाना पइजी अचे न, खून सां पिटाईंदो त इहो अंजाम निकिरंदुसि। अतन मिर्च खाराए खाराए मारींदो मां, इहो खा त वरी ॿियो जाए। समझा थो त चरियो मिर्च खाराए खाराए मार छॾींदो। भॼ मलूक भॼ। वेद न वेंदे। दाबो थियो, हाणे असां खूनी माण्हुनि जो दाबो थियो। गज़ा असां को लहराईंदा, ऐं इहो दाबो हाणे दोस्तू ते बि करणो आहे, दोस्तू ते बि करणो आहे। हा अॼु कीअं बि करे हर हाल में ॻाल्हाईंदुसि, कुझु बि थी पए, पर अॼु ज़रूरु मिलंदोमांसि ऐं दिलि जो अहवाल अॻियां रखंदोमांसि। पोइ ॾिसां त कहिड़ी थी मोट ॾे। मामा तव्हां गा किथां कंदो? मां हेॾा ज़मीनुनि मां करे थो वठां, तव्हां हेॾा बाग में। ठीकु आहे? हा सही आहे। हलो हेलो हेॾा हलो हेॾा।
ॾिसो खौफ़ न कयो मां को शींहं बग़ैर न आहियां जो तोखे खाई वेंदुसि पर आखिर तव्हां मुंहिंजो पीछो छो पिया कयो? चाहत मूंखे तोसां बस इन खां अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न चइजो। छो? मुंहिंजे पीउ ऐं तव्हां जे विच में दुश्मनी आहे जेका कॾहिं बि ख़त्म थियण वारी कोन्हे। तुंहिंजे ख़ातिर सिर्फ़ तुंहिंजे ख़ातिर मां सभु दुश्मनी विसारे सघां पर तूं मुंहिंजे भाउ जो कातिल बि आहीं। तोखे ख़बर आहे त मां केरु आहियां? उहो ई आहीं जे पहिरियों चकर असांजी गाॾीअ जी रस्ता रोक कई ऐं ॿियो चकर असांजी हवेली में दाख़िल थियो ऐं टियों चकर मुंहिंजे भाउ खे अगवा करे उनजो क़त्ल कयव। न न मूं उनजो क़त्ल नाहे कयो। पर उनजा कारण त तव्हां ई आहियो न। क़त्ल खणी केर बि करे। मां तोखे कीअं सम्झां त मां न तुंहिंजे भाउ जो कातिल आहियां न कंहिं तव्हांजे खानदान जे फर्द जो। मां त सिर्फ़ तुंहिंजो आशिक़ आहियां ऐं तोसां मोहबत कंदो रहंदुसि आख़िरी दम ताईं। मां हिते कुझु ॾींहं घुमण आई आहियां मुंहिंजे इन ख़ुशियुनि में ज़हर न मिलायो। मुंहिंजी सॼी ज़िंदगी ज़हर थी वई आहे। जेकॾहिं तुंहिंजे ख़ुशियुनि में ज़रो ज़हर जो मिलियो त छा थी पए? शाबाश तई मजू शाबाश तई। छा थियो? उन्हनि मानीअ लाइ कहिड़े बेवकूफ़ खे मोकिलियो हुई। उन ॾींहुं कॾहिं? टियों ॾींहुं। छा कयो हुन? छा कयई? वॾो गंद कयई वॾो गंद। मानी असुल गिरह बि कोन खाइण ॾिनई। मानी खाइण तव्हांखे न ॾिनई? गिग थी पी रहियो। ॾाढो सम्झायोसि पर मानी वापसि खणी हले वियो। जवान न आयो 5-6 ॼणनि खां हिकु ॼणो मानी खणी वियो। हणऊं सा पादर पर तव्हां जे करे मुड़ी आसूं। असां जे करे हणी टंगू भञी छॾियो असां तव्हांखे कुझु बि न कयूं आहे। साईं तव्हांजो आहे दादलो। दादलो आहे हाणे मिले न त इन जूं टंगू मां भञंदुसि मां। टंगू भञी या न पर कुर्ब करे हिन तरफ़ न मोकिलिजांसि। सही सलामत छॾियासि त वापसि ईंदो न। सिर्फ़ु त मूंखे वञण दे। जेकर हुन जूं रड़ियूं हिते न ॿुधे न त पहुचे जाए। अरे खानू जा साथी थी आयो छा खानू गॾु हुयो न? न अकबर ऐं कुर्बान हा। उन्हनि खानूअ सां गॾिजी घणी मन मस्ती कई आहे। कुर्बान खे त मां पंहिंजो दोस्त समझी नज़र अंदाज़ पे कयो पर हाणे न आशमन न कुर्बान सां गॾु उन नए चूज़ड़े खे बि सबक सेखारणो पवंदो। अजर उन्हनि ॿिन्ही गॾिजी खानूअ सां हैबत खे बि मारियो ऐं उन्हनि ॿिन्ही खे मौत जी निंड असां था सुम्हारियूं ऐं ॿुधाइणो आहे खानूअ खे त पुठीअ पोयां वार करण जो अंजाम छा थींदो आहे। अजर हलण जी कर किथे ई न थिए जो निकिरी वञनि। काॾे वेंदा हाशिम काॾे वेंदा? पंहिंजे मौत खां तेज़ भॼी काॾे बि कोन वञी सघंदा। भॼण जे हवाले सां हुननि जी गोलीअ खां बि वधीक रफ़्तार आहे। केतिरो बि छो न भॼन असगर केतिरो बि छो न भॼन पर अॼु उन्हनि खे अजर जे कहर खां केर बि बचाए कोन सघंदो। अॼु कुर्बान खे ॿुधाईंदुसि त अजर सां फिटाइण जो अंजाम केतिरो भयानक हूंदो आहे केतिरो भयानक हूंदो आहे। अचो मूंसां।
कुर्बान यारो यारी कुर्बान वञा यारो यारी कुछ ॾींहं लाइ टरी था वञा पर इहो ॿुधाए त किथे रहंदे तूं यार कुछ ॾींहं ॻोठ वञी रहंदुसि पुलिस जो ज़ोर एतिरो न थई जा जे आई त पासो करे वञबो ठीकु आहे यारो यारी कुर्बान वञा आचर मां तुंहिंजो दोस्त आहियां ऐं तूं मूंखे थो मारी हा हे बत मुंहिंजो दोस्त हुयो उनखे मारण वक़्तु तव्हांजा हथ न ॾकिया त मां तव्हां ते राम छो खवां तव्हां ते राम कुर्बान वञा कुर्बान तोखे कुर्बान थियण जो वॾो शौंक़ु हो अॼु मूं मथां कुर्बान थी न आचर न थी मूं मथां कुर्बान